सब्सक्राइब करें टेक्नोलॉजी इन सिंधी चैनल को और बेल आइकन को करें प्रेस लेटेस्ट टेक्नोलॉजी वीडियो सबसे पहले देखने के लिए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्नोलॉजी इन सिंधी चैनल ते भलीकार। अज जो पंहिंजो मौजू है वो है एक वेबसाइट जेका दुनिया की पहिरीं लर्निंग पोर्टल वेबसाइट है उन जे बारे में कुछ ॼाणींदासीं। तो वह वेबसाइट जेका मोहम्मद राशिद शर इन वक्त में आंदी है लॉन्च कई है। तो ये वेबसाइट हर शागिर्द लाइ हर तबके जे मतलब नंढे वॾे जे लाइ मुफ़ीद है। इते कंप्यूटर जा कोर्स फ्री में सेखारिया वञनि था। इते अवां सिंधी एकेडमी जो नालो है sindhiacademy.com लिखी सर्च कंदा त अची वेंदी। हिन जी लिंक डिस्क्रिप्शन में पिनल है, उतां पे अवां इन ते दाख़िल थी सघो था। इते अगर अवां उस्ताद आयो अहलियत रखो था पढ़ण जी त उस्ताद बतौर रजिस्ट्रेशन करायो। अगर शागिर्द आयो सिखण चाहियो था त शागिर्द तौर रजिस्ट्रेशन करायो। त इन जो ही मुख्य हिस्सो ही आहे। हाणे अचूं था उस्ताद ते, त उस्ताद कहिड़ा आहिनि हिन में। ही वेबसाइट तकरीबन हफ़्तो अॻु लॉन्च कई वई हुई, जेका मोहम्मद राशिद शर पारां लॉन्च कई वई हुई। ही वेबसाइट ते टेक्नोलॉजी बाबति ॼाण ॾिनी वेंदी आहे, कंप्यूटर बाबति ॼाण ॾिनी वेंदी आहे, जेका फ्री में आहे। डॉक्टर शेर मेहरानी उस्ताद आहे, अवेश जोनो उस्ताद आहे, अताला इंजीनियर, मीर जमाली, अब्दुल फताह सुमरो, मोहम्मद राशिद आफ्ताब सुमरो, अदीब मलार नायाब, ये उस्ताद मोहतरम हिन वेबसाइट ते पढ़ाए रहिया आहिनि। अगर अवां उस्ताद थियण चाहियो था या पढ़ण चाहियो था त हिते रजिस्ट्रेशन बतौर उस्ताद ते क्लिक करे उस्ताद तौर रजिस्टर थी सघो था। शागिर्द आयो सिखण चाहियो था त शागिर्द तौर रजिस्ट्रेशन करायो। हाणे अचूं था कोर्स ते, ॾिसूं कोर्स कहिड़ा आहिनि। कोर्स हिते 6 कोर्स टोटल जेके हिन 6 कोर्स आहिनि। अगर अवां अहल आयो त अवां पंहिंजा कोर्स शामिल करे सघो था। कोई कीअं कबा उहो मां कहिड़ी ॿुधायां तव्हांखे। ही जेका है सिंधी ॿोली जी तरक़ी लाइ ठाही वई आहे। ही जेको कोर्स है प्रोग्रामिंग जो कोर्स है, कैटेगरी प्रोग्रामिंग है। तरतीब आफ्ताब सुमरो है। हिन में कुल 12 दाख़िलाऊं आहिनि। हिते मुफ़्त में दाख़िल थिबो। ही जेको डेटा बेस मैनेजमेंट जो कोर्स है उन के तरतीब ॾिनल गुलाम रज़ा कुंभर है। हिते 30 दाख़िलाऊं आहिनि, मुफ़्त में दाख़िल थिबो। ही कोर्स अवेश जोनो जे हिन तरतीब नी आहे। हिन में 23 दाख़िलाऊं आहिनि। फ्रीलांसिंग के नायाब अली ॾिनी आहे तरतीब, मतलब उहे पढ़ाए रहिया आहिनि। हिते 88 दाख़िलाऊं आहिनि, 88 तमामु घणियूं आहिनि। हिते अवां बि दाख़िल थी सघो था। फोटोशॉप सिंधी में हे तमामु बहितरीन कोर्स आहे। अब्दुल फताह सुमरो फोटोशॉप, जिते कई नौजवान 50 नौजवान 50,000 खां वधीक मां फोटोशॉप जो कोर्स सिखी करे ऑनलाइन वेबसाइटुनि ते कमाए रहिया आहिनि। तव्हां बि हे कोर्स सिखी करे कमाए सघो था। हिते 67 दाख़िलाऊं आहिनि। ही जेको आहे मंसूरी ज़ानत जो तारीफ़, ही अवेश जोनो हिनखे तरतीब ॾिनी आहे। हिते 47 दाख़िलाऊं आहिनि। अचूं था सफ़े नंबर 2 ते। सफ़े नंबर 2 ते ही कोर्स आहे जी हेल्थ सेफ्टी ऐं इन्वायरमेंट। हिन जो तरतीब ॾिनल इंजीनियर मीर जमाली आहे। 18 दाख़िलाऊं कुल आहिनि, मुफ़्त में दाख़िल थिबो। माइक्रोसॉफ्ट एक्सेल, इहा आहे अताला शर साहब हिनखे तरतीब ॾिनी आहे कैटेगरी माइक्रोसॉफ्ट एक्सेल। हिते 11 कुल दाख़िलाऊं आहिनि। एक्सेल माइक्रोसॉफ्ट तमामु बहितरीन कोर्स आहे, जेको असां ईअं लाइ तमामु मुफ़ीद साबित थींदो। हिते बि मुफ़्त में दाख़िल थी सघिजे थो। माइक्रोसॉफ्ट वर्ड जो पिण अताला शर साहब हिनखे तरतीब ॾिनी आहे, उहे पढ़ाए रहिया आहिनि। 82 कुल दाख़िलाऊं हिते आहिनि। ब्लॉगिंग जो कोर्स मोहम्मद राशिद शर जेको इन जो बानी पिण आहे वेबसाइट जो, उहो पढ़ाए रहियो आहे। ब्लॉगिंग जो कोर्स जेको तमामु मुफ़ीद आहे। ही आहे अंग्रेज़ी सिंधी ग्रामर। हिते आफ्ताब सुमरो पढ़ाए रहिया आहिनि। 26 दाख़िलाऊं आहिनि। समन जो दौर
सियासी समाजी अदबी पस मंज़र जेको तमामु बहितरीनु असांखे ॼाण ते हुजणु खपे उनखे मोहम्मद राशिद शेर तरतीब ॾिनी आहे। ऐं हिते 5 दाख़िलाऊं आहिनि। अचूं था सफ़े नंबर 3 ते। सफ़े नंबर 3 ते सुमरन जो दौर जो साॻियो आहे शायदि। ऐं सिंधी अल्फ़ाबेट तारीख़ी जाइज़ो, सिंधी अल्फ़ाबेट जो तारीख़ी जाइज़ो जेको असां या मूंखे हिनजी ॼाण हुजणु खपे उहो बि मोहम्मद राशिद शेर पढ़ाए रहिया आहिनि। 8 दाख़िलाऊं आहिनि। त हाणे कोर्स हिते मुखिया पोइ बि ॾिठोसीं, उस्ताद ॾिठासीं, कोर्स ॾिठासीं। हाणे चवंदा डैशबोर्ड ते मलिकार जमील अहमद शेर। हिते मां ऑलरेडी हिते पंहिंजो जेको आहे सो दाख़िल थी चुको आहियां। दाख़िल थियण त ॾुखियो न आहे, अवां दाख़िल थी सघो था। डैशबोर्ड ई आहे। ऐं हाणे चऊं था हिते दाख़िलाउनि ते हिते जेके आहिनि तव्हां कंहिं बि कोर्स में दाख़िल थियल न आहियो। मां कंहिं बि कोर्स में दाख़िल न आहियां। ऐं पसंदीदा मतिलबु त मुंहिंजा जेके पसंदीदा जेके मूं फेवराइट कया आहिनि, जेके फेवराइट चइबो आहे इंग्लिश में, तव्हांजी पसंदीदा फ़रस्त ख़ाली आहे। मतिलबु मां कंहिं बि कोर्स खे फेवराइट में न आयो आहे। रिव्यूज़ मदर डेटा न मिली, हिते डेटा न मिली मतिलबु मां अञा ताईं काथे आई बि न आहे। हुनजे करे मुंहिंजी हर शइ ख़ाली पई आहे। तव्हां को बि सवाल न मूं हल न आहे कयो, मूं को बि सवाल न मूं हल न आहे कयो। ऐं मुंहिंजा कोर्स हे जेके आहिनि मुंहिंजा कोर्स आहिनि पर अञा पेंडिंग में आहिनि। ऐं मां हिनखे ख़तमु करणु चाहियां थो छो त मां पर शागिर्दु आहियां। ऐं ही पेंडिंग में आहिनि। मां हिन ख़तमु करण जे लाइ हिते ख़तमु करियो जेको बटन आहे येस डिलीट कोर्स खे ते क्लिक करे हिनखे ख़तमु कयो ऐं हीअ कोर्स ख़तमु थी वेंदा। ऐं रिव्यूज़ ते वियासीं ऐं हल कयल सवाल न मुंहिंजा कोर्स पॉइंटियूं। हाणे पॉइंटियुनि ते वञूं। ऐं हिते जेको आहे सो पैसा बि कमाए सघूं था। अर्निंग चार्ट फॉर दिस मंथ जून ही बिल्कुलु मुंहिंजो ख़ाली आहे। विथड्रावल बि करे सघे थी। हिते कोर्स कराए मतिलबु पढ़ाई जाइ ते पैसा बि मिलंदा वेबसाइट तरफ़ां। ऐं विथड्रा वग़ैरह जो आहे हिते को बि सभु ख़ाली आहिनि। हल थियल सवालनामा तव्हांखे बि यू हैव नॉट अटेम्प्ट फॉर एनी क्वेट येट, मां को बि न आहे कयो हल। ऐं हिते तफ़सील मौजूदु न आहे। तब्दीलियूं मतिलबु हिते तब्दीलियूं आणे सघजनि थियूं। हिते नाले वग़ैरह में आख़िरी नाले में मोबाइल नंबर बि हाणे हिन में अटैच करे सघिजे थो। मुख़्तसिर तारीफ़ हिते पंहिंजो तारीफ़ कराए सघिजे थो। तस्वीर बि अपलोड करे मटाए सघिजे थी। हिते पंहिंजी वेबसाइट जी URL, गेट URL, फेसबुक URL, ट्विटर URL, लिंक्डइन URL, प्रोफाइल अपडेट करे मतिलबु त हीअ सेटिंग वरी अपडेट कबी। त हुयासीं तब्दीलियूं ते वरी लॉग आउट। हितां लॉग आउट कबो। हिते लॉग आउट कयाणी। हिते लॉग आउट थिबो ऐं वरी चऊं था ब्लॉग ते अखर छा आहे। हिते जेका अखर वग़ैरह जी तफ़सील आहे उहा कुझु आहे। हिते ॻोल्हिबो काशे सर्च कबी। हिते सर्च वारो बटन आहे तावन करियो। हिते तावन कबो। हीअ जेको आहे राशिद मानी सिंधी एकेडमी। ऐं हिते हुननि सां राब्तो करे सघिबो। हेठि जेको ऑप्शन आहे हिते तव्हां राब्तो कयो। तव्हांजो नालो, ईमेल एड्रेस, राब्ते जो मक़सदु मतिलबु मक़सदु कहिड़ो आहे, तव्हां कहिड़े मक़सद जे करे तव्हां राब्तो करणु चाहींदा आहियो, तव्हांजो पैगाम कहिड़ो आहे। हिते मोकिलियो कयाणी। हिते इहो हुन पैगाम मोकिलिबो ऐं हू बानी ताईं न सिंधी एकेडमी जे बानी ताईं पहुची वेंदो ऐं हू अव्हांजो मसइलो हल कंदो। त हीअ हुई अॼु जी वीडियो। त हीअ जेका वेबसाइट आहे तमामु बहितरीनु ऐं मुफ़ीद आहे। ऐं हींअर जल्दी में वञी रजिस्ट्रेशन करायो। पाण फ़ाइदो वठो, ॿियनि खे फ़ाइदो ॾियो ऐं हिन खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं असांजी सिंधी ॿोली दुनिया जे वॾियुनि ॿोलियुनि में शुमारु थिए। त मूंखे ॾींदा इजाज़त। मिलूं था अॻे वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।